ब्लास्ट, बठन की बलगल ब्लास्ट, गैर कानूनी भट्ठा, गैर कानूनी भट्ठा। इहो जेके भट्ठा आहिनि मोरे जे शहर में, दरसन में, पसगिरदाई में, उन्हनि भट्ठनि में कचिरो साड़ियो थो वञे, प्लास्टिक जूं बोतलूं साड़ियूं थियूं वञनि, कारो कपिड़ो साड़ियो थो वञे, उन में गंद ऐं कचिरो साड़े उन मां जेको निकिरंदड़ ऑक्सीजन आहे, दूंहों आहे, उन दूंहें सबबि मोरो शहर ऐं पसगिरदाई जा हज़ारे नंढड़ा मासूम ॿार ऐं गोरियारियूं ख़ुसूसन औरतूं जेके आहिनि उहे बीमारियुनि में मुब्तला थी वियूं आहिनि, वठिजी वियूं आहिनि। माण्हू साह जे बीमारियुनि में वरतल आहिनि। हिते वण कोन्हनि के, उते जिथे वण न आहे, इन्वायरमेंट जो मसइलो आहे, उते ई जेको आहे सो भट्ठा हली रहिया आहिनि, गैर कानूनी तरीक़े सां हली रहिया आहिनि। उन्हनि में अॻु में काठ ॿारियो वेंदो, उन्हनि खे बंदि कयो वेंदो। हाणे हीअ खुलियल भट्ठा आहिनि ऐं इहे जेके खुलियल भट्ठा आहिनि इहे तमामु वॾे तइदाद में सॼो शहर जेको आहे मोरो, दरस ऐं पसगिरदाई जा जेके ॿिया ॻोठ आहिनि उहे सभु जेके आहिनि से इन में आहिनि, साह जे बीमारियुनि में वठी विया आहिनि। असां इन्वायरमेंट ज़िले नौशहर फ़िरोज़ खे चयो, इन्वायरमेंट वारनि नोटिस वरितो आहे, उहे मोरे में आया आहिनि। उन्हनि जी महिरबानी, उन्हनि इहो पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। हाणे नोटिस बि जारी थी चुका आहिनि, पर अञा ताईं उन ते को अमल नथो थिए। भट्ठनि जो ॿारणु बंदि नथो पियो करायो वञे। ज़िले इंतिज़ामिया उहा उन्हनि खे सपोर्ट थी करे, हिते जी जेका मक़ामी सियासी इक़्तिदारी धुर आहे उहा गैर कानूनी तौर ते भट्ठनि खे सपोर्ट करे रही आहे। असां इक़्तिदारी धुर खे मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहब खे अपील था कयूं त महिरबानी करे हीअ जेके इंसानी जानियूं जेके बर्बाद थी रहियूं आहिनि, इन्हनि भट्ठनि खे बंदि करायो वञे। इन्हनि भट्ठनि मां मासूम ॿार बीमार थी रहिया आहिनि, औरतूं बीमार थी रहियूं आहिनि। इन्वायरमेंट जो इलाही वॾो ख़तरनाक मसइलो आहे। इन्हनि खे जेको आहे सो फिलफोर बंदि करायो वञे ऐं जेको कानून आहे भट्ठनि जो उहो हिते लागू कयो वञे। ऐं जीअं इहो जेको दूंहों आहे, इहा जेका इन्वायरमेंटली जेको मसइलो आहे, इनखे जल्द खां जल्द हल करायो वञे। ॿी सूरत में असां कोर्ट वेंदासीं, अदालतुनि जा दरवाज़ा खड़काईंदासीं। असांखे इंसानी जानियूं प्यारियूं आहिनि। असांखे वॾेरनि ऐं इक़्तिदारी धुर जे माण्हुनि तामोरनि जो इहो जेको इंसान दुश्मनी वारो जेको प्रोजेक्ट हले थो पियो, माण्हू मारण वारी जेका इहा इन्हनि जी जेका आहे हिकिड़े क़िस्म जी जेका इन्हनि सीज़न शुरू कई आहे इन्हनि भट्ठनि जे ज़रिए, इनखे बंदि कराइण जे लाइ हीअ असां एहतिजाज शुरू कयो आहे। अॼु बुख हड़ताल आहे, वरी असां रैलियूं कढंदासीं, धरना हणंदासीं, अदालतुनि वेंदासीं। पर इहे जेके भट्ठा आहिनि जेके गैर कानूनी तौर ते हली रहिया आहिनि, जंहिंमां इंसानी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे, मासूम ॿारनि खे, जानवरनि खे, मच्छियुनि खे, पखियुनि खे, हे इन्वायरमेंट जो मसइलो आहे। उन करे असां हर मुमकिन हद ताईं वञी करे सिंध यूथ एक्शन कमेटी जेको आहे सो सिंध जे हर ज़िले में भट्ठनि खे बंदि कराइण जे लाइ एहतिजाज कंदी। हीअ एहतिजाज में सिंध यूथ एक्शन कमेटी जे तरफ़ां जेको आहे सो बर्पा कयो वियो आहे। हीअ जेको किरोध आहे, रड़ियूं आहिनि, इहे जेके आहिनि हे भट्ठा बंदि कराइण जे लाइ आहिनि। असांजो हीअ अॼु एहतिजाज जारी आहे। हीअ सरवाणीअ में हिन बुख हड़ताली कैंप ते मौजूदु आहिनि ऐं एहतिजाज असांजो जारी आहे। असांजो जेको जीअं मुज़ाहिरो ऐं बुख हड़ताल लॻी पई आहे, इहा मोरे में जेके गैर कानूनी हुदड़ भट्ठा आहिनि, इहे तमामु वॾो हिकिड़ो ज़ुल्म आहे। जेको गैस हुते पियो उहो वॾो माण्हुनि खे बीमार करे छॾियो आहे। ऐं सिंध यूथ एक्शन कमेटी हिन शइ खे हिकिड़ो गैर कानूनी नाल थी करे त हितां जे चूंडियल नुमाइंदड़नि खे खपे त इहे भट्ठा बंदि कराइण DC नौशहरो खे ऐं इन्वायरमेंट वारा बि उनखे असां इहा दरख़्वास्त ॾिनी हुईसीं त हू उन ते नोटिस वधो त हू उन्हनि कमु करणु शुरू करिणो आहे, पर हिनमहिल ताणी उहे बंदि न थिया आहिनि। असां वरी बि आला अख़िरनि खां इहा घुर था कयूं त हिते माण्हुनि जी जाननि खे ख़तरो आहे, पर तव्हां उन शइ जो नोटिस नथा वठो। ऐं तव्हां भली पाड़े जे माण्हुनि खां हितां जी प्रेस साफ़ ई उते वञी पाड़नि मां जांच कनि त केॾो इहो गैर कानूनी कमु आहे। असां हरगिज़ हिननि खे भट्ठा हलाइण ऐं प्लैक्स साण जेके गैर कानूनी न ॾींदासीं। असीं कोर्ट बि वेंदासीं। हाली मदद जीअं त असां इहे जेके भट्ठा हिननि चालू कया आहिनि से ग़लति पिया था हलनि। शहर जे विच में भट्ठा आहिनि ऐं वरी उनजो मटीरियल जेको आहे
ही शहर में जेके गोलियां खयूं था अथनि ॿोरा 30 रुपया ऐं 40 रुपया मण उन्हनि खां इहे अॻड़ियूं कलियूं ऐं इहे पाठा वठी ऐं पोइ उहे साड़नि था। उन्हनि जी जेकी दज़ थिए थी उन मां अवाम खे बीमारियूं थियूं थियनि। हाणे उहो 40 रुपया मण ऐं काठी जेको आहे उहो 400 रुपया मण। हाणे हिननि खे इस्तेमालु काठी करणी आहे, काठी इस्तेमालु नथा कनि, कलियूं पाठा था कनि। हाणे उनजे करे हिकिड़ो त शइ सुठी नथी ठहे, लक्स मटीरियल आहे उहो जॻह जेकी 100 साल हलण वारी उहा 10 सालनि में ख़तमु थी थी वञे। ऐं ॿियो वरी हिननि जूने न ठाहे ऐं हिननि पंहिंजी हिकिड़ी गुंडागर्दी करे कई आहे जंहिं ते हर गाॾीअ ते 3000 रुपया रेट वधाए छॾियो। अरे बाबा ख़ुदा जी मार पए, हिकिड़ो मटीरियल तव्हां नक्स इस्तेमालु कयो जेको 400 रुपया माण्हू काठी आहे उहा तव्हां कयो कोन, 30 रुपया माण्हू अॻियूं वरी पाठा ऐं ओस पास जे अवाम खे तव्हां बीमारियूं वठाइजो मुफ़्त में। अवाम खे तव्हां परेशान करे छॾियो आहे। असांजो मुतालबो आहे त इहा भठा यूनियन ख़तमु कई वञे, छो जो भठा यूनियन जे आड़ में ई मथे ऑफिसरनि खे पैसा था ॾियनि। शहर में भठा पिया था हलनि, नाइंसाफ़ी आहे। शहर में मंज़ूरी न आहे भठो करणो। DC साहिब खे मां अपील थो कयां त शहर खां घटि में घटि 20 मेल 15 मेल भठो ॿाहिरि ॾियणो आहे। ऐं हीअ त शहर में भठा लॻा पिया आहिनि जंहिंजे करे दूहे में ऐं सो बि नक्स मटीरियल आहे, कली पाठो ऐं इहे किचिरो जेको ई मेड़नि था न ॿोरनि में 30 रुपया 40 रुपया मण उहो था इस्तेमालु कनि, काठी नथा कनि इस्तेमालु। काठी न इस्तेमालु करण जे करे सिर्फ़ु पाइदार नथी थिए ऐं ओस पास तमामु बीमारियुनि में मुब्तला थी थो वञे। मुंहिंजो इहो मुतालबो आहे ऐं जेके गैर क़ानूनी भठा आहिनि इहे बंदि कया वञनि। बिल्कुलु साईं, जीअं हीअ दोस्त सब मोरो शहर जा गॾिजा आहिनि, मौजूदनि दोस्त गॾिजा आहिनि सिंध यूथ एक्शन कमेटी जे तरफ़ां। हीअ सिर्फ़ु एहतजाज जेके ही भठा यूनियन तयारु थी आहे, इन भठनि वारनि तबाही मचाए छॾी आहे। बीमारियूं जनम पई वठनि, तरह तरह जूं बीमारियूं हिननि जे हिन भठनि तरह जे करे जनम पियो वठनि। खे भठा कंहिं ॿारड़ी में, कंहिं साइड में, कंहिं ॻोठ में हणा आहिनि जिते घर न हुजनि। हिननि जिते भठा आया आहिनि चारो तरफ़ घर आहिनि ऐं उन्हनि मासूम ॿारनि खे साह जूं बीमारियूं ऐं तरह तरह जूं जेके बीमारियूं आहिनि जनम वठनि जूं मासूम ॿारड़ा ऐं उन्हनि जा वालदेन जेके आहिनि हिकिड़ो मज़दूर तबिको आहे, कमाईंदा 500 रुपया आहिनि, हाणे उहे घर जी पेट जी कनि या मासूम ॿारनि जी बीमारियुनि जी कनि। असांजो फिलहाल मुतालबो सिर्फ़ु इहो आहे त इहे जेके भठा खुलिया आहिनि घरनि जे विचनि में, इहे भठा फौरी तौर ते बंदि कयो। न त DC ऐं SP साहिब खे ऐं आला अधिकारनि कुझु नेतारनि खे वस वारनि खे अपील था कयूं त हिन एहतजाज खे तरजीह ॾिनी वञे ऐं मान ॾिनो वञे, न त काफ़ी जाननि जे मरण जा ख़दशा।